अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम। अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मस्सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल्लज़ी व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सोने भिट दणिये बादशाह फरमायो त सारी रात सुबहान, सारी रात सुबहान जागी जन याद कयो मैं उन्हनि जे अब्दुल लतीफ़ चे मिटियल धोमान कोड़े कन सलाम अचियो आसण उन जे इश्क़ई मोहब्बत सां वड़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंजा मोहतरम अजीज दोस्तों, काबिले एहतराम भाईरो बुजुर्गो, इन महफिल में मौजूद उलमाए ज़ीवकार हुफ़ाज़ किराम, बिलखुसूस मीरे मजलिस पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं फ़कीर शहाबुद्दीन लोढ़ाई मत्तज़िलहुल आली, हज़रत पीरे तरीक़त साहिबजादा साईं अली मुर्तज़ा लोढ़ाई मत्तज़िलहुल आली ऐं काफ़ी तादाद में उलमाए किराम ऐं सोहणे मीर जा आशिक़ो, इन आजिज़ तमाम प्यारन जे सामूं अल्लाह तबारक व तआला जी लारेब किताब कुरान मजीद व फुरकान हमीद मां मौके मुनासिबत सां एक आयत मुबारका तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। मां वडो को आलिम न आहियां, तालिब इल्म आहियां, फ़क़त पंहिंजे वालिद साहिब मरहूम मग़फ़ूर अल मौसूम मुफ्ती मोहम्मद अमीनुद्दीन खलीली जी ड्यूटी भरण जे लाए, सुन्नत अदा करण जे लाए इन उलमाए किराम जे सामूं बीठो आहियां, छो जो मुंहिंजा वालिद मुहतरम ये दोस्त ॿुधाए विया त सोणे मीर साईं सां हुननि जी मोहब्बत हुई अजी। 23 साल सोणे मीर साईं जो कॾहिं उर्स त न गुसायाऊं, दावत हुजे न हुजे। हज़रत क़िबला साईं शहाबुद्दीन लोढ़ाई साहिब इन ॻाल्हि जा गवाह आहिनि। पाण जॾहिं बि
फोन ते हुकुम कंदा हा मुंहिंजा वालिद मोहतरम फरमाईंदा सोना अगर तव्हां दावत ॾियो न ॾियो असां सोने मीर जी ड्यूटी जरूर भरींदासीं पर यार रब जी पाकज़ात जो कसम मां सोनो मीर ॿुधे थो जिंदा जॾहिं मुझे वालिद मोहतरम जा आखिरी अयाम पाण घुरायूं मूंखे फरमायूं इब्राहिम ॻाल्हि यादि रखजा हे मुझो साईं तई सरताज जो शुहदा हज़रत मिठड़ो शहीद मखदूम बिलाल जिते मां बगैर रिया बगैर देखाव बगैर कंहिं लालच जे 40 साल ड्यूटी कई आहे कदा सोने जो दर न छड़जा आई मुझो पीर कामिल पीरन जो भी पीर कयू में जमा मिठो पीरा दरवाजो न छड़जा आई याद रखजा सोने मीर जो तो तू नौकर रहा अल्लाह जी सोने मीर जो दरवाजो कदह न छड़जो हर उर्स ते हर जगह ते पर यार जॾहिं बि न को मसलो पेश अचेव घरां निकिरजो सोने मीर वट ऐं वञी करे चइजो सोना मोहम्मद अमीन जो पुटु रहां कम न करई मां जिम्मेवार मां दावा सा थो चवां दावा सा उलमाए किराम मौजूद हन सोनो मीर ॿुधे थो अज पे रब जी पाकज़ात जो कसम हुन जो रूह हिते मौजूद सुन्नी आहियो न मञण वारा हो हज़रत सोने सरताज शुहदा मिठड़े शहीद मखदूम बिलाल जो उर्स थियो सोना मीर साईं पाण ईंदो हो हजरत किबला साईं शहाबुद्दीन लोढ़ाई पाण ईंदा है मेहरबानी फरमाईंदा है रब जी पाकज़ात जो कसम आखिरी अयाम हा ऐं सोनो मखदूम बिलाल का आमना सिंध जे वलियन हाज़री बरिया सोने भितड़नी बादशाह मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी लेकिन रब जी पाकज़ात जो कसम वो सोनो सरताज शुहदा वा जे 9 साल मस्जिद हराम में वेही करे पढ़ायो जो सोनो हैदर शाह सनाई सन्नवारो जीएम सैयद जो पढ़दादो तड़दादो सिंध मां हलियो मदीनतुल मुनव्वरा में काफी ॾींहं गुज़री विया सोने जी हिते मंग हुई इब्तिदाई दौर हो न का फोन हुई न का ॿी का शइ हुई न का ॿी का ॻाल्हि सोनो तो हलियो वियो न घर वारनि खे ॿुधायई बस मदीने जे इश्क में काफी साल गुजरी विया घर वारनि जो अबा सोनो हाणे ख़बर ना है इन दुनिया में आहे भी सही अलाए न सोनो हैदर शाह सनाई मदीनतुल मुनव्वरा में आ एतरा साल गुजरी विया जेका न मंग सोने जी हुई मंगड़ी थियल हुई सोने जी उहा औरत जे वालिद चयो त अबा सोनो हैदर शाह सनाई ख़बर ना है अलाए किथे आ अलाए जेरो आहे भी सही अलाए न हाणे हे हिन जी जेका मंग वा हे फलाणे सैयद के ॾियूं था लेकिन मां वाइदो थो कयां अगर लाऊं लहण वारी रात पे वो सोनो हैदर शाह सनाई मोटी आयो छोकरी उन जी के गाल बुधी मदीने में वियो ॾिठई तो सोनो हैदर शाह सनाई मदीने में आ अल किस्सा मुख्तसिर गाल की सोना हुन जे वालिद हीअं गाल कई आ ऐं अॼु उहा रात आ जो तुंहिंजे मंग जी शादी एके सां थियण वारी आ सोनो हैदर शाह सनाई मुस्तफा जो बचड़ो आ रोज़तुर रसूल ते आयो आ दरवाजे पे बिही करे यारी मुबारका जे सामो बिही करे सलातो सलाम पढ़ी अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह तव्हां जो बचड़ो हा मौजी मंगना सोना सिंध में रात आ मगरिब जो टाइम आ सोना हींअर हुन जो निकाह थियण वारो आ मौजी मंग जो निकाह अगर ॿिए के साथे सोना मौजी गैरती आ गवारा न कंदी मेहरबानी फरमायो पण फरमायो सोना हिन मस्जिबाब सलाम खां ॿाहिरि निकिरी करे सहन ते वञ सोनो वेठो थई नालो थस बिलाल सुभान अल्लाह वनी करे चईस त महबूब फरमायो हींअर जो हींअर सिंध मोकिल
सोनो हैदर शाह सनाई त आयो जी जो बाहर निकतो ॾिठईं सिंध जो आरिफ सिंध जो सूरमो हजरत सरताज शोहदा हजरत मिठड़ो शहीद मखदूम बिलाल बाहर बीठो आ का शे अथस काठियूं विझे थो पियो उते बारे थो पियो सोनो हैदर शाह सनाई आयो पाण फरमायो अबा बिलाल तू आ ची सोना हाओ मावा कम केड़ो आ ची महबूब मदीने जे ताजदार फरमायो आ हींअर जो हींअर सिंध मोकिल ची न को जहाज न को बी का सवारी आ मां सिंध कीअं मोकिलियां सोना महबूब फरमायो थई इशारो जो कयई हजरत मिठड़ी शहीद मखदूम बिलाल फरमायो सोना हैदर शाह सनाई यार सिंध इते त नाहे सोना महबूब चयो आ ची बा ठीक आ हाने हिय कर का शे हुई काड़ो हो बी का शे हुई सोनो काढ़े पे बैठो ची सोना ए काढ़ो मुंजो पी पो ॾिसूं था को इंतजाम कयूं था टिकेट वगैरह जो सोनो हैदर शाह सनाई बीठो आ उन सिंध जे आरिफ हजरत सोने सरताज शोहदा मिठड़े शहीद मखदूम बिलाल जेका न काठी हथ में हुयन पाण हीअं उछलियो जी सोना हैदर शाह सनाई आ काठी त खणी आ सोनो हैदर शाह सनाई जीअं न अॻिते वधियो काठी खणण जी कोशिश पियो करे वरी थोरी काठी अॻिते हली वई वरी काठी खणण जी कोशिश करे वरी काठी अॻिते हली वई आ वरी काठी खणण जी कोशिश करे वरी काठी हली वई आ जॾहिं आख़िर में काठीअ खे पक तई मथे जो ॾिसे चई सोना बिलाल हे काठी हथ में आ अरे रब जी पाक ज़ात जो कसम आ हे वलीअनि जो मक़ाम आ सोने हैदर शाह सनाईअ जो काठी खणी पोइ ते ॾिसणो मदीनो न सन्नो एवो सोनो सरताज शोहदा वा पाण फरमायो इब्राहिम यार सोने जो उर्स तो अचे खबर ना है हुंदासी अलाए लेकिन यार रब जी पाक ज़ात जो कसम मां आखिरी टेम मां पाण हुस मुझे वालिद मोहतरम चो तो सुना उथारे विहार उथारे जो विहार मान आण अरबी जा बटरे कलमात गालाए मुखे फरमायो इब्राहिम अज मुझो साईं मुखे वठण आयो यार कल प्रोग्राम हो वीहड़ वारो सोनो जवान मुफ्ती खलील अहमद गवावा मुल साहब मां उनखे न पियो सुञाणा ची तू साईं जो पुटरा मां चो हाओ यार ची सोना हजरत सरताज शोहदा जे उर्स मुबारका ते मां आयो हुस साईं खे खत्मो न ॾिनुम ऐं मां ॿाहिर करे हलियो वियुसि सोने ते ख़त्मो ॾेई साईं मुल साहब वटि बाबा साईं जे नाले चे न वियुसि ॿाहिरि हलियो वियुसि ॿ टे ॾींहं गुज़रिया सोनो ख्वाब में आयो यार हे वलीअनि जे गुलाम जो कमाल आहे त न सोणनि जो छा कमाल पाण फरमायो मां पाण ॾिठो त सोणो मोहम्मद अमीनुद्दीन ॾिसां थो त काठियूं पियो थो रक्शे ते लोड कराए बी का गाल करे मां चो मां सोना हे छा था कयो तो ख्वाब में थो ॾिसां सोना हे तव्हां जो कम ना है करे तव्हां कयो ई ना है हे छा था कयो उन मौली साहब के चयो मौली साहब गाल ॿुध रात मुझे साईं सरताज शोहदा हजरत मिठड़े शहीद मखदूम बिलाल जो उर्स हो इंतजाम कयो हम सोना हाने यो वापस थो कराए वो तो जो सोना मां ख्वाब में पियो चवां त साईं त विसाल करे वयो आ विसाल करे वयो आ मुखे खिलंदे चईंदा हाओ तू सोने मखदूम बिलावल जे उर्स ते आए हैं मोडे ना यार जेको पंहिंजे साईं सरताज शोहदा हजरत मिठड़े शहीद मखदूम बिलाल जे उर्स ते अची थो सघे मां दावा सां थो चवां त जिन मेणे सोने मीर सां जंहिंजी निस्बत हुई जो कोई ने ज़ाहिरी दुनिया में वनी करे उलमा वेठा न औलिया अल्लाह है ला यमूतुन औलिया अल्लाह मरंदा ना है जो मुझा वालिद मोहतरम कई मर्तबा इन स्टेट ता यो पैगाम दैया तेन मीर सा सोने सा एड़ी मुझी निस्बत कामिल हुई पान था पंजी डायरी में उनड़ी पड़ी पे पान लिखियो जने सोने मीर 1996 में ए जहान छड़ियो आ का गाल मुखे न पी वणे 1 साल गुजरियो 2 साल गुजरिया 3 साल गुजरिया जने सोने सैयद गुलाम जहानिया शाह जो साईं जो दोस्त हुयो कराची में हीर मदफूना कि उन सोने चे त यार जे हल त सोने मीर जी मज़ार ते था हलऊं
जैसा न कामिल वलीउल्लाह जी मज़ार ते आया से ख़त्म शरीफ दिनो सी ख़त्म शरीफ दई करे रात जो टाइम थी वियो वो सोनो सैयद गुलाम जहानिया शाह चेतो सोनो मौलवी मोहम्मद अमीनुद्दीन खलीली बई जना असा होया से जॾहिं असा बिनी जणन हिन विरांडे जे भर सा रात जो आराम पे कयो सुबह जो वालिद साहब मुझा उठा सोने गुलाम जहानिया शो सोना मौलवी साहब अरे खबर हुई रात तवा आराम में होयो रात आयो केरो जी सोना केर आयो हो वो सोनो सैयद गुलाम जहानिया शाह पचे तो सोना मौलवी मोहम्मद अमीन रात असा मानी त खाधी पर न लोढ़े वारन जो रवा जा खीर जरूर प्यारीदा जी उन रात खीर विसरी वयो हो खणी अचण रात जो टाइम थियो सैयद गुलाम जहानिया चयो मोल साहब रात खबर हुई खीर केर खणी आयो हो बाबा साईं का फरमाइन मां पाण डिठो तो वो खीर उते मौजूद हुयो मां चो सोना रात भला हजरत साईं शहाबुद्दीन लोढ़ाई खीर खणी आया होया साईं अली मुर्तजा साईं खीर खणी आया होया वो सोनो सैयद गुलाम जहानिया शाह तो फरमाए मौलवी साहब न रात बज़ाहिरी दुनिया में जेको मौजूद आ उहो न बल्कि हो सोनो मीर पाण खीर खणी आयो बाबा साईं दावा सा स्टेट ते चवंदा हा त सोनो मीर रूह न इन ज़ाहिरी दुनिया मां वयो आ रूह न रूह माल जिस्म सोनो मीर साईं खीर खणी आयो सैयद पियो इकरार करे सोनो मीर साईं रात जो खीर खणी आयो बाबा साईं दा फरमाइन मां वो खीर पीतो भी सही ठो भी कयो ऐं वो खीर मौजूद भी हो थे औली आए अल्लाह हन अज भी जिंदा एकड़ी न निगाह कन यार निस्बत जो कमाल आ बस आयत जो तर्जुमो कयो गाल तवील थी वई त अल्लाह पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनो अल्लाह जी पाक ज़ात इरशाद फरमायो ए ईमान वारो मां अल्लाह ऐलान थो फरमाया त इत्तकुल्लाह मो अल्लाह खां डिॼो जी डिॼण जो हक़ आ मौला असां गुनाहगार आहियूं बदकार आहियूं गुनाह कंदे कंदे मुत्तकी कादा बनबासी छो जो मौला इंसान आहियूं जो नाम है रहमान तेरा हम बड़े नादान है नाम है रहमान तेरा नाम है रहमान तेरा हम बड़े नादान हैं मौला भूल हो जाती है क्या करे इंसान मौला गुनहगार आहियूं बदकार आहियूं मुत्तकी कीअं बड़बासी रब फरमायो इहो रस्तो बि ॾसियो थाव त कूनू मा सादिकीन मुंहिंजे सचे बाननि सां गॾु थी वञो उन्हनि सां गॾु थींदो यार इंसान त अशरफुल मखलूकात असहाबे कहफ जो कुत्तो हो जे वली इंसान निस्बत कणाई जे सोनो मोहम्मद कासिम मशहूरी पण फरमाईंदा हा जे खणी कंहिंजो भले कुत्तो सदाए विढ़े न विढ़े तब उन्हैया जो आहे तो यार निस्बत कामिल रखो न निस्बत असाबे कहफ जो कुत्तो हो वली इंसान निस्बत रखी जेको न असहाबे कहफ जे पुठियां डुकंदो पियो वटे ओ खुदा जा प्यारा बाना वरी उन कुत्ते के लठ हणन भींड हणन जी अबा कुत्ता मोट तुंजो कम भौंकणा तू भौंकदे हो लईन असा के दिसी वठंदा सोना असा के कैद कंदा असा के पकड़ींदा हुन कुत्ते रब खां दुआ घुरी मौला जे गालाइण जी कुवत दे जो मैं न तुने कामिलन सां गालाया त मां भौंकण वारो कुत्तो ना आहियां
रब ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनस वलियन जी। उन कुत्ते भी ॻाल्हायो त ना में भौंका ना में ठोका ना में शोर मचावा। जी सोना वाकई यार कुत्तन जो कम भौंकना, पर मां न भौंकदुसि। जितो ना में भौंका ना में ठोका ना में शोर मचावा। अरे नेका दी सोहबत विच आके शायद मैं भी बख्शा जा। यार आसरो इहो आहे त अल्लाह जे कामिल वलीयन जे दरवाजे ते इन निस्बत सां ईंदा हो हे खुदा जा प्यारा आहिनि, महबूब मदीने जे ताजदार जा आशिक आहिनि, महबूब जा प्यारा उम्मती। ख्वाब जी ॻाल्हि यादि आई, बस आख़िरी ॻाल्हि करे पंहिंजी जाइ छो वठां त 5 सदीअ जो बुज़ुर्ग आहे। उन किताब में हिकिड़ी ॻाल्हि आंदी आहे, शाम मुल्क जो हिकिड़ो माण्हू हो 5 सदीअ में। अबा हाणे हे जहाज वग़ैरह थिया आहिनि, ॿियो को मामिलो थियो आहे। 5 सदीअ में माण्हू पैदल पंध हज ते वेंदा हुया। तो मुल्क शाम मां हिकिड़ो माण्हू निकितो पंध हज ते पियो वञे। जॾहिं मुल्क शाम मां ॿाहिरि निकितो, रस्ते ते पहुतो, ॻोठ वारो को मिलियुसि। चई अबा काॾे थो वञे? चई यार हज ते थो वञे। चई यार हज ते वञी तो मदीने ज़रूर वेंदे। हुन चयोसि यार मदीने केरु न वेंदो, मुस्तफ़ा जो शहर आहे मदीनो, जो बैतुल्लाह बे जॾहिं न को कामिल कशफ वारो उनखे ॾिसे थो न बैतुल्लाह जे निसारे खे, त उहो बि रड़ियूं पियो थो त हाजियो आओ शहनशाह का रोजा देखो, हाजियो आओ शहनशाह का रोजा देखो। अरे काबा तो देख चुके हो, काबे का काबा देखो। चलो यार मदीने वेंदुस। चई यार ॻाल्हि ॿुध जा मुस्तफ़ा मदीने जे ताजदार जी जनाब दरबार में वञ जा। यार मुंहिंजा आजिज़ाना सलाम पेश कजां। लेकिन यार उन सां गॾु थई महबूब जो यारे गार सोणो अबू बकर सिद्दीक़, उन सां गॾु थई सोणो उमर जी। मोल साहब मुझे पीर मिठे पीर जो शेर पढ़ियो न त हाओ खुदा जा कामिल वली सब मिठा। वो मिठो पीर तो फरमाए त हिनी रोज़े विच ॾोही रले अबू बकर उमर साईं भले। हिनी रोज़े विच ॾोही रले अबू बकर उमर साईं भले। अरे भली देख पिया दुश्मन जले, तो भले दुश्मन सड़े तो सड़े। हाँ सुनी चवंदा हूं जे शक हो वई ता चल मदीने। जो यार जॾहिं शक थई त पोइ हल त मदीने था हलूं। जे शक हो वई था चल मदीने, शक हो वई था चल मदीने। हल देख जोड़ मज़ारां दा ओ बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। चई यार सोणो अबू बकर बि अथई, सोणो उमर बि अथई, उनखे बि आजिज़ाना सलाम पेश कजां। मुल्क शाम जो माण्हू तो ता वयो, पर किस्मत वाह जो थिस जो मक्के खां पहिरियां मदीने में आयो। कुर्बान वञा मदीने जी फिजाउन जे मथां। मदीने में आयो, मदीने जी फिजाउन खे ॾिसी, हवाउन खे ॾिसी, रोज़तुल अक़दसा खे ॾिसी करे उन खां उन मुल्क शाम जा सलाम जेके शख्स ॾिना हस विसरी वियुसि।
उलमाए किराम वेठा हन अगर केर तव्हांखे सलाम ॾे तव्हांखे सलाम पहुचाइण लाज़िम आहे वाजिब आहे 8 ॾींहं सुहिणो मदीनतुल मुनव्वरा में रहियो सलाम उन जा याद ना आया जरा 8 ॾींहं ते काफ़िलो उठन ते प्यादल पंध जरा मदीनतुल मुनव्वरा खां ॿाहिरि निकितो बीरे अली वटि पहुता हैं जरा उन बीरे अली खां थोड़ो अॻिते क्रॉस कयो अथऊं तो उन मुल्क शाम जा माण्हूअ जा ख्वाब याद सलाम याद आयस काफ़िले वारन के चई यार गाल बुधो मुखे मुल्क शाम मां हिकड़े हमरा महबूब जा सलाम दिना हा यार मोते लाजिम हा पहचान विसरी विया हा महबूब जी अमानत हुई यार अगर न थोड़ो तरसो मां महबूब जे बारगाह में आजिजाना सलाम पेश करे अचा उन्हन जो सोना हेतरो सफर रा प्यादल पंध अगर ये सवारन ते हलंदा वञो 8 ॾींहं लगातार लगंदा मक्के में पहुचण जे लाए हाने तू अगर वापस तो वनी असा तुझे लाए केतरो इंतजार कंदासे सोना तू वनी थो तो भले वन असा इते न बीहंदासी उन जो यार सलाम पहचान लाजिम आहे आने वञो था तो वञो भले मुंहिंजी सवारी भी गद कायो सवार थियोस तो ता बाकी अगर न बीहो तो भलो थींदो अल किस्सा मुख्तसरो वापस मोटियो आ हुनन जो काफिलो हलियो वयो महबूब मदीने जे ताजदार जी बारगाह में आयो आजिजाना सलाम पेश कई सोने अबू बकर साईं वट आयो सलाम पेश कई सोने उमर वट आयो सलाम पेश कई जरा सलाम पेश करे फारिग थियो आ हज याद आया हरम शरीफ में रोंदो तो ते हिक हिक खां पुछे तबा गाल बुध यार हलंदो को मक्के हज ते जी सोना जेके भी काफिला होया सब जा सब निकरी वया जी सोना को होजे गाल कंदे कंदे इशा जो टाइम थियो आ जरा इशा जे टाइम ॾिठी को काफिलो तैयार ना आए मस्जिद हराम में रोंदे 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 निंद्र जो लगस रब तकदीर के बदलाए ख्वाब में थो दिसे तो महबूब मदीने जा ताजदार तशरीफ फरमाए महबूब फरमायो मर्रानी फिल मनाम फकद रानी फइन्न शैतान ला यतमस्सलु फी सूरती महबूब फरमाए जेब मोखे ख्वाब में ॾिठो उन तरह हकीकत में मो मुस्तफा के ॾिठो वो आशिक थो चे त मां महबूब मदीने जे ताजदार खे तो ॾिठो लेकिन अजीब कैफियत हुई साजे हथ में सोनो अबू बकर हो खाबे हथ में सोनो उमर हो महबूब मदीने जा ताजदार मुझे मथा मुस्कुराइन था पिया जे तो ख्वाब में ख्वाब थो ॾिसां त मां निंड पयो आ थो महबूब मथा बीठा है ऐं सोनो अबू बकर सिद्दीक मुखे उठारियो मां उठी बीठो हां मुझे प्यारे हबीब के सोनो अबू बकर थो अर्ज करे या रसूल अल्लाह ए तवां जो उहो सोनो आशिक आ जे मुल्क शाम वारे माण्हूअ जा सलाम तव्हां ताईं पहुचाया ख्वाब में जदों मां ख्वाब में ख्वाब थो ॾिसां सोने अबू बकर साईं जो फरमाइणो महबूब मोॾां ॾिसी तबस्सुम फरमायो ऐं मुझे प्यारे हबीब मदीने जे ताजदार मुखे बेदार करे ऐं महबूबन फरमायो अस्सलामु अलैका या अबल वफा ओ वफादार तोते मुस्तफा मदीने जे ताजदार जा सलाम हुजन ओ तो अर्ज करे या रसूल अल्लाह फिदा का अब्बी व उम्मी या रसूल अल्लाह मुझो नालो अबुल अब्बास आ मुझे अब्बे अम्मा मुझो नालो अबुल अब्बास रखियो आ महबूब मदीने जे ताजदार फरमायो ओ मुझा आशिक वाकई में तुझे अब्बे अम्मा तुझो नालो अबुल अब्बास रखियो हो लेकिन यार तुझे के सलाम अमानत जे तौर ते मां मुस्तफा वट पहुचायन अज मां तुझो नालो मटाए अबुल वफा थो रखा जी सोने नालो तो मटायो मुझी अखिन में गोड़ा हा महबूबन फरमायो रोई छा जे लाए थे वो आशिक अर्ज थो करे या रसूल अल्लाह मुल्क शाम मां हज जे लाए हलियो हुस तव्हां जो दीदार थियो बाकी छा खपे लेकिन सोना अगर हज थी वने हां मुझे प्यारे हबीब मदीने जे ताजदार जो रहमत भरियो समंदर जोश में आयो महबूबन फरमायो मुल्क शाम जा रहवासी छा हज कंदे या रसूल अल्लाह हां हज कंदुस ओ शाश तो जे त महबूब मदीने जे ताजदार मुझी बिनी बाहुन मां जीअं हथ विधा महबूब जा रहमत भरिया हथ हुया अखियूं बंद थियूं महबूब हीअं खयो अखियूं खोलम ॾिठम त हरम शरीफ में मक्कतुल मुकर्रमा में हा वा आखिर
सुभान अल्लाह सुभान या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजे कुदरत सी कायम आए कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम जोड़ू जोड़ जहान जूं करे पाण करीम जोड़े कल्ब बेतरबी इंसान में समायो दिसी जात के सिफत में दिसी जात के सिफत में मलकन बिसरन वायो जोड़े कल्ब बेतरबी इंसान में समायो आदम जो पोश पाए आयो पाण खे लिकाए आदम जो पोश पाए आयो पाण खे लिकाए मच इश्क जो मचाए खुद अश्क बंजी आयो जोड़े कल्ब बेतरबी इंसान में समायो दिसी जाति के सिफत में मलकन बिसरन वायो जोड़े कल्ब बेतरबी इंसान में समायो असलो असर हकानी लारे बला मकानी सुभान अल्लाह अहदो हमद पाण में विचामी मुफरको आहे मुस्तगरको आलम इन गाल में असलो असर हकानी लारे बला मकानी मंज रमज लंतरानी मंज रमज लंतरानी वरी दूर कहीं जलायो जोड़े कल्ब बेतरबी इंसान में समायो दिसी जात के सिफत में दिसी जात के सिफत में मलकन बिसरन वायो जोड़े कल्ब बेतरबी इंसान में समायो वली मोहम्मद तू सार जो जाती नदम विसार पंजो पाण में निहार जो पंजो पाण में निहार जो सूरत सा पे छुपायो महबूब जे हुस्न जो मट आफताब ना है कामत जे अगिया सर्व के कामत जे अगिया सर्व के सर्वी किताब ना है महबूब जे हुस्न जो मट आफताब ना है।